अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदालो। मीरपुर साकरो खीरा समेजा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार तां 3 औरतूं मुबैना तौरु अगवा। खीरा बिरादरी 3 औरतुनि जी बाज़ियाबी लाइ धरणो ऐं शहर खे मुकमल बंदि करायो वियो। मीरपुर साकरो में खीरा समेजा बिरादरी जे तकरार जहिड़े खां पोइ मीरपुर साकरो में खीरा बिरादरी पारां रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक, जॾहिं त शहर बि मुकमल बंदि करायो वियो आहे। रमज़ान खीरो चयो आहे त राति समेजा बिरादरी जा माण्हू असांजे ॻोठ ते काह करे हथियारनि जे ज़ोर ते 3 औरतूं अगवा करे विया आहिनि। समेजा बिरादरी पारां खीरा दर ते 2 माण्हुनि जे अगवा करण जो इल्ज़ाम। नाज़रीन, मीरपुर साकरो रोड बंदि हुजण करे 3 साला नींगर ॻाढ़ो वासी नूर अली वलद मुमताज़ फौत। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। मीरपुर साकरो रोड बंदि हुजण करे 3 साला नींगर ॻाढ़ो वासी नूर अली वलद मुमताज़ फौत। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।